बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो स्पेशल ट्रांसमिशन। बजट 2023 ऐं 24 तय आहे त फ़ैसिले जी घड़ी फ़ैसिलो इहो अचणु खपे आहे त अॼु बजट जेका वॾी अहम हुई, इन बजट में तय आहे त पाकिस्तान यानी कि विफ़ाक़ी जे तरफ़ां जेके अॼु मुख़्तलिफ़ अंगनि जी हेरफेर ऐं अंगनि खे जहिड़ी रीति तब्दील कयो वियो, उन सां किथे न किथे ईअं लॻे पियो त ईंदड़ वक़्त में यानी कि तय आहे त 2025 ऐं 24 में माना इहे जेका बजट आहे पाकिस्तान ऐं पाकिस्तान लाइ वॾी हिकिड़ी मुश्किल बजट हूंदी, छाकाणि त महांगाई उरूज ते हूंदी। अहिड़ी रीति तय आहे त सदर पाकिस्तान आसिफ़ अली ज़रदारी साहब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां कल्ह जेका मुलाक़ात कई, उन में वाज़े तौर ते सदर आसिफ़ ज़रदारी जे तरफ़ां चयो वियो त किथे न किथे जेका हीअ बजट आहे, इन में आम माण्हुनि जो ख़्यालु रखियो वञे, छाकाणि त हिन वक़्तु मुल्क में महांगाई उरूज ते आहे। पाण जेको वोट वठी ऐवाननि में पहुता आहियूं, उहो आवाम जो वोट उन ई वाइदे ते वरितोसीं जॾहिं असां इक़्तिदार में पहुचंदासीं त रोज़मर्रा जूं शयूं सस्तियूं कंदासीं, सस्ती तालीम, सस्ती सिहत, सस्तो रोज़गार ॾींदासीं। पर हिन बजट में अगरि अहिड़ी शयूं नथियूं थियनि त पोइ वॾो अहम फ़ैसिलो करिणो पवंदो, जेके मुख़्तलिफ़ ज़राए असांखे कल्ह जिन कोट कयो। पर अॼु उन मुश्किल फ़ैसिले मां इहो बि नज़र आयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इन बजट जो जेको आहे सो एहतिजाज कयो। इन बजट में वेहण जे लाइ, इन बजट में शामिलु थियण जो जेको आहे सो फ़ैसिलो जेको आहे उहो फ़ैसिलो कयो त इन बजट जो हिसो ई न बणिजंदासीं ऐं वेहंदासीं ई कोन। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु इन बजट में शामिलु न हुई। यानी कि तय आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी इतिहादी आहे। हिन वक़्तु पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी अॼु इन बजट में न वेहण जो जेको फ़ैसिलो आहे उहो बि वॾो अहम आहे। पर डिप्टी वज़ीर आज़म ऐं वज़ीर ख़ारजा यानी कि इसाक डार साहब कहिड़ी बि रीति जेको आहे सो ख़ुर्शीद शाह ऐं हिकु ॿिनि सीनियर अॻवाननि खे राज़ी करे ऐं कोशिशि करे वठी आया केतिरा ई पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान जेके हिन बजट जो एहतिजाजनि न वेहण जे फ़ैसिले खां पोइ उहे घर रवाना थी विया या पार्लियामेंट लाजिज़ रवाना थी विया। बाक़ी अगरि ॿ जेके अॻवान जेके नज़र आया उहे इन लाइ नज़र आया त उनखे पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं हुकूमती बेंचुनि ते वेठल माण्हुनि कोशिशि कई कहिड़ी बि रीति जेको आहे सो उन्हनि खे राज़ी करे हिन बजट में विहारियो वञे। इन सां अॼु इहो महसूसु थियो त किथे न किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी इन अंग अखरनि जी हेरफेर ते विफ़ाक़ी वज़ीर जे तरफ़ां जेका अॼु हिन बजट पेश कई वई, उन ते नाराज़ आहे। तय आहे त हीअ बजट जेको आहे सो वॾी अहम त आहे, पर हिन में पघारुनि में जेको वाध जो जेको ॻाल्हि कई वई आहे, इज़ाफ़ो जो ॻाल्हि कई वई आहे, 20 खां 25% जेको आहे पघार में इज़ाफ़ो। इन सां गॾोगॾु 15% जेको आहे सो पघार में इज़ाफ़ो रिटायर मुलाज़िमीन जो थींदो। इन सां गॾोगॾु जेका आम माण्हुनि जी औसतन जेका महीने जी पघार आहे या रोज़गार जेके प्राइवेट ऐं निजी इदारनि में कनि पिया, उनजी 32,000 खां वधाए करे 37,000 रुपया रखिया विया आहिनि। आम मज़दूर जी मज़ूरी यानी कि 37,000 रुपया हुनखे ॾियणा पवंदा, जेको पाकिस्तान में इहो सिर्फ़ु ऐलान त हूंदो आहे, पर कंहिं बि इदारनि में कंहिं बि प्राइवेट नौकरियूं कंदड़नि खे 32,000 या 37,000 न मिलंदा आहिनि। 16 खां 18,000, 18 खां 20,000 जे अंदरि अंदरि इन मुलाज़िमनि खे, चाहे उहो चौकीदार हुजे या को डेली वेजिस ते कमु कंदड़ हुजे, उनखे इहे मिलंदा आहिनि। हिन बजट में हीअ जेका खसारे वारी बजट आहे, इन में 8,000 अरब रुपए जी खसारे वारी बजट जेको आहे सो पेश कई, जंहिंमें 18 खरब 87 अरब रुपयनि जी बजट पेश कई वई। इन में जेको आहे सो वॾा अहम जेको आहे सो आहिनि, ख़ासि तौर ते जेको इहो बजट में जेके अंग अखर आहिनि उहे वॾा अहम आहिनि। इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मौज़ूस महिमान तारीफ़ कराईंदो हलां मां, छाकाणि त ॿिया केतिरा ई अंग अखर आहिनि जेके पंहिंजे पैनल जे साम्हूं रखंदासीं। मोहम्मद अकमल साहब आहिनि, सीनियर तज़िया निगार आहिनि ऐं मैशियत ते वॾी हिन जी एक्सपर्टी हासिलु आहे हिननि खे। वॾी महिरबानी अव्हांजी, अवां सां स्टूडियो में मौजूदु। डॉक्टर सुराब ख़ान सरकी साहब आहिनि, रुकन आहिनि सिंध असेंबली में, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि। अव्हांजी वॾी महिरबानी, अवां सां स्टूडियो में मौजूदु आहियो। इंजीनियर जब्बार साहब आहिनि, माहिर मैशियत बि आहिनि, सीनियर तज़िया निगार आहिनि, उहे बि असांखे वीडियो लिंक ते उन्हनि जॉइन कयो आहे। अव्हांजी वॾी महिरबानी। अहमद चुनाद साहब आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी, उहे बि सीनियर तज़िया निगार आहिनि ऐं हिन वक़्तु इकनॉमी ऐं पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते हिन बजट ते उन्हनि जी ख़ासी नज़र आहे। सब खां पहिरियां मां अकमल साहब में आपकी जानिब आऊँगा। सर, पहले तो ये बताइएगा इस बजट को कैसे देखते हैं, और वाक़ितन समझ में आ रहा है कि आज पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जो रद्द-ए-अमल दिया वो अवामी रद्द-ए-अमल था, और वो सोच रही थी पाकिस्तान पीपल्स पार्टी कि जी ये अवामी बजट नहीं है, अवामी दोस्त बजट नहीं है। जबकि कल भी हम बात कर रहे थे तो उसमें पाकिस्तान मुस्लिम लीग नून और उनके कई रहनुमा जो है हमारे मुख्तलिफ शोज़ में कह रहे थे कि ये बजट जो है ना अवामी दोस्त बजट होगा, मगर कहीं ऐसा नज़र नहीं आया मुझे, जहाँ तक चीज़ नज़र आई। और पाकिस्तान पीपल्स पार्टी को भी ये शायद ये अवामी दोस्त बजट नहीं लगा, इसीलिए आज वो ऐवान से वॉकआउट कर गए।
नहीं, ईमान से वॉकआउट तो नहीं किया उन्होंने, उन्होंने इजलास में शिरकत नहीं की। और उनका जो था मुतालबा वो था पीएसडीपी जो है, पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम, जो कि 1500 अरब रुपए का तारीख का सबसे ज़्यादा बकौल हुकूमत के जो प्रोग्राम है, तो उसमें जो है ना उनसे डिस्कस नहीं किया गया। तो जी। ये उन्होंने जो है वो बेसिकली ऑब्जर्वेशन अपनी दी, जिसकी वजह से उन्होंने बजट में जो है वो नहीं हिस्सा लिया उनके अरकान ने। अलबत्ता अलामती तौर पे 2 या 3 अरकान, खुर्शीद शाह साहब हो गए, नवीद कमर साहब और जाखानी साहब जो है वो अवेलेबल थे सेनेट उसमें असम्बली में। तो ये तो हो गया पीपल्स पार्टी का। दूसरी तरफ अगर आप बात करें बजट के हवाले से, तो ये तो खैर किसी ने भी नहीं कहा कि सहूलत दी जाएगी, बस ये बात हो रही थी कि कितनी कम से कम तकलीफ़ पहुंचाई जाएगी। तो देखें वो जैसा हुआ, कल या परसों मैंने आपके प्रोग्राम में भी बताया था कि 20% 20 रुपये जो है वो पेट्रोलियम लेवी में भी इजाफा कर दिया गया। पेट्रोल पे 20 रुपये है, डीज़ल के ऊपर 25 रुपये है और मिट्टी के तेल पे शायद 20 रुपये। तो इस हिसाब से तकरीबन जो पेट्रोलियम प्रोडक्ट्स है वो भी महंगी हो जाएंगी। उसके बाद जो है वो दवाइयों की बात करें तो वो भी महंगी हो जाएंगी। एक्सपोर्टर जो हैं उनको 1% जो है वो पहले दे के जो है ना उनका ख़त्म हो जाता था, फुल एंड फाइनल टैक्स उसको समझा जाता था। तो अब उसको जो है नॉर्मल रिजीम में ले आए, यानी वो भी तकरीबन जो है वो 45% तक का टैक्स देंगे। और अगर हम इसको नेट ऑफ करें तो ये तकरीबन 5 से 6% बनता है। यानी पहले अगर उनका 1% बनता था, तो अगर हम लगाएंगे जो 20% अगर नेट प्रॉफिट होता है या मार्जिन 20% है नेट प्रॉफिट का, तो ये समझा जाएगा सेल्स का 6% अब वो टैक्स दे रहे होंगे, जिससे तकरीबन 400 से 500 अरब रुपए का हुकूमत को मज़ीद जो है वो टैक्स की मद में हासिल होंगे। दूसरी तरफ फेडरल एक्साइज ड्यूटी जो है वो प्रॉपर्टीज़ के ऊपर लगाई गई है, इमूवेबल प्रॉपर्टी के ऊपर। तो वो भी अभी क्वेश्चनेबल बात है, क्योंकि ये सूबे लगा सकते हैं प्रॉपर्टीज़ के ऊपर या इमूवेबल प्रॉपर्टी के ऊपर टैक्स, तो इसके ऊपर फेडरेशन कैसे लगा रही है, ये बड़ा इंपॉर्टेंट है। उसके बाद जो सबसे जो बुनियादी नुक्ता है वो ये है कि जो मैन्युफैक्चरर्स से कहा गया है कि जी मैन्युफैक्चरर्स जो है वो आगे जो रिटेलर्स को या होलसेलर को चीज़ें बेचते हैं वो 1% टैक्स के बजाय अब 2.5% जो है वो विदहोल्डिंग टैक्स काटेंगे। तो इसके नतीजे में आप देखें जितनी भी मैन्युफैक्चर्ड गुड्स हैं उनमें महंगाई आएगी। चमड़े के ऊपर सेल्स टैक्स जो है वो बढ़ाया गया। तो कमोबेश हर एक चीज़ जो है वो महंगाई की तरफ जा रही है, और महंगाई का आने वाले वक्तों में बज़ाहिर जो है वो तूफ़ान नज़र आ रहा है। और जो दावे किए गए थे हुकूमत की तरफ से कि ये टैक्स रिफॉर्म्स होंगी, हम इस्लाहात करेंगे, उसके ज़रिए हम जो है वो पैसे जनरेट करेंगे, या नुकसान में चलने वाले जो इदारे हैं उनको हम प्राइवेटाइज़ करेंगे, तो उसकी तरफ जो है ना कोई कदम नज़र नहीं आया। ना उन्होंने इस किस्म का कोई प्रोविज़न रखा है कि नुकसान में, हाँ अलबत्ता ये है कि फ़ायदे में चलने वाले इदारे बेचेंगे। इस्लामाबाद एयरपोर्ट को जो है वो आउटसोर्स कर देंगे, वो तो पहले ही प्रॉफिट में चल रहा था। आपने जान छुड़ानी है तो ये पावर सेक्टर के या गर्दिशी कर्जे का जो चीज़ें बाइस बन रही थी उसके की बात हो रही थी, और हाँ वो भी स्टील मिल का, लेकिन उसके लिए कोई ख़ास वो नहीं किया गया। पीआईए का भी ये कहा गया कि जी जुलाई तक हो जाएगी, अब देखें कैसे होती है। तो मतलब वो जो दावे किए गए थे वो नहीं है। वही पूरा सबसे बढ़कर जो सैलरीड क्लास है उसके ऊपर टैक्स स्लैब में जो है ना वो रद्दोबदल किया गया है। और जो पहले जो है वो कम टैक्स दे रहे थे, ख़ास तौर पे जो लोअर 5 से 6 लाख रुपए जो वो तो एग्जेम्प्ट हैं, लेकिन 12 लाख रुपए तक जो साल का कमाते हैं, जिनकी लाख रुपए पर तनख्वाह है 50,000 से लाख के दरमियान, तो उनका टैक्स जो है तकरीबन डबल हो गया। तो सैलरीड क्लास के ऊपर एक मरतबा फिर जो है वो बहुत ज़्यादा जो है वो प्रेशर डाला गया, और ज़्यादातर कोशिश की गई है कि सैलरीड क्लास जो पहले से ही पिसी हुई है उसके ऊपर मजीद जो है वो दबाव डाला गया। बिल्कुल डॉक्टर साहब, मैं आप तव्हां ॾेई दुसि डॉक्टर साहब, सम्झो पिया त वाक़ई ते कि अवामी बजट न हुई ऐं अवामी दोस्त बजट जे जेका दावा करे पई PML आहिनि, ऐं अॼु छा कारण हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो जेको मूं ॻाल्हि कई त हिन जो हिसो बजट जो न बणिजी, ऐं सभु जेको आहे सो चेयरमैन खां वठी करे केतिरा ई अॻुवान जेके आहिनि मेंबर उहे हलिया विया, ऐं ॿिनि मेंबरनि खे राज़ी या टिनि खे करण में कोशिशि कई पाकिस्तान मुस्लिम यूनियन, त कहिड़ी बि रीति उहे हिन विहनि। फ़ैसिलो छा हुयो सर, छा सम्झो पिया त वाक़ई हीअ अवामी दोस्त बजट न इन जे करे? ॾिसो तव्हां जीअं अकमल साहब तव्हांखे ॿुधायो डिटेल में पूरी जेके शयूं आहिनि, इहे इन जो मेडिकल जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त मेडिसन एॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि जो हाणे वीचारा ग़रीब माण्हू जेको आहे वठी करे पंहिंजो इलाज बि नथा कराए सघनि। इवन जेकी पोनोस्टान जी गोरी आहे, डिस्प्रिन जी गोरी आहे, जेकी अॻे तमामु हिकिड़े घटि पैसनि में मिलंदी, उहे बि एॾियूं महांगियूं थियूं आहिनि। ऐं उहा जेकी परसेंटेज कढो त जेकी हाणे उन्हनि ते टैक्सियूं वग़ैरह लॻायूं अथऊं, त उन में इहा वञी करे अलाए घणा
100% 80% ताईं वञी करे इहा पहुचंदी। त हाणे इन में जेकी सूरत हाल आहे, इन सूरत हाल में मां इहा ॻाल्हि कयां थो त हाणे पूरे मुल्क जे अंदरि इहा सूरत हाल पैदा थिए थी। त हाणे जीअं साईं अकमल साहिबु चयो, मसइलो इहा त बिजली जो बिल, गैस जो बिल, तव्हां माण्हुनि वटि जेकॾहिं पैसा हूंदा त ॾींदा न, पैसा ई न हूंदा, उन्हनि में सख़्त ई न हूंदी त उहे कीअं बिल ॾेई सघंदा। हे त हिकिड़े लिहाज़ सां ईअं मां सम्झां थो त जेकी सूरत हाल पैदा थिए थी त पाण ई माण्हुनि खे मजबूर करनि था त कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हू जेके आहिनि सिविल नाफ़रमानी करनि। ऐं मां ॿियो वरी वॾी ख़तरनाक ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू हिन में आहिनि ग़ालिबन 30 लख आहिनि जेके टैक्स पे करनि था। हाणे ईअं ई आहे हिते पाकिस्तान में त जेके माण्हुनि वटि मीटर आहे त उहे फाथा, माना उहे मीटर आहे, उन्हनि बिजली वञे थी, पोइ जेको बि पैसा आहिनि जेके बग़ैर मीटर जे जेके माण्हू आहिनि या चोरी करनि था उहे फ़ाइदे में। माना त या त पाकिस्तान में चोर हमेशा फ़ाइदे में आहे, चोर चाहे उहो टैक्स चोर हुजे या जेको आहे सो बिजली चोर हुजे, गैस जो चोर हुजे। गैस में हाणे खोड़ ऐं ॿी ॻाल्हि इहा मां तव्हांखे ॿुधायां त जेकी सूरत हाल आहे हिन वक़्तु, त पहिरियों ईअं हूंदो हो त गैस जेको हुयो उन माण्हुनि जी पहुच में हूंदो, ऐं उहा आहे पंहिंजो प्रोडक्ट बि लोकल प्रोडक्ट आहे, उन में 200 400 500 को वधीक बिल कोन ईंदो, काफ़ी सालनि ताईं नंढे इलाइक़ो असां ॾिसंदा अचूं पिया। हाणे सूरत हाल इहा थी वई आहे त गैस 15,000 16,000 18,000 घरेलू गैस। हा, त हाणे तव्हां जेके इहे शयूं जेके आहिनि, ख़ासि करे गैस आहे, उन जी तव्हां एॾी महांगी कंदा वे त जेको तव्हांजो एक्सपोर्ट थिए थो शयूं, उहे अॻे जेके हिते वधि में वधि इहो इंसेंटिव हूंदो, हितां जा जेके बिज़नेसमैन आहे हिते जेकी आहे सस्ती शइ ठाहींदा ऐं लंडन या ॿियनि मुल्क में मोकिलींदा, उन्हनि खे सस्ती पवंदी, वठंदा। हाणे उहे ॿिए पासे उन्हनि खे सस्ती मिलंदी त पोइ पाकिस्तान जी छो वठंदा। इहो माना हिकिड़े लिहाज़ सां ईअं मां चवां थो त जेको आहे सफ़ा पाकिस्तान खे तहस नहस करण जे बराबरि आहे ऐं पाकिस्तान खे नुक़सानु करण जे बराबरि आहे। बिल्कुलु जवाहर साहब, अवां ॾेईंदुसि, अवां कीअं पिया ॾिसो सर हिन बजट खे, ऐं सम्झो पिया त हीअ अंगनि अखरनि जी हेरफेर आहे या जहिड़ी रीति जेको आहे सो डॉक्टर सोहराब ऐं इकबाल साहब जेका ॻाल्हि कनि पिया त किथे न किथे ही अवामी दोस्त बजट जा जेके नारा हुया, दावाऊं, उहे दम टोड़े वियूं, छाकाणि त जेके बजट में हिन वक़्तु ताईं जेके असांजे साम्हूं फिगर आयूं आहिनि, जेके बजट जेका पेश कई वई आहे, यकीनन इन ते बहस बि थींदो अॻिते हली, पर अवामी बजट त हिनखे न पिया करार ॾियूं। सर अगर माइक पंहिंजी हिनखे ऑन कयो, अनम्यूट कजो सर। हिनखे एक्चुअली सभ खां पहिरें त असांखे रेवेन्यू एक्सपेंडिचर जी हिकिड़ी ब्रॉड ऐं मैक्रो पिक्चर ॾिसणु खपे, छाकाणि त उन सां ई इकोनॉमी जेका आहे सा हलंदी ऐं साल भर में जेके बि मुतालबात या अख़राजात हूंदा उहे जेके आहिनि से उहे पूरा थींदा ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो रेवेन्यू जनरेट थींदो। जेकॾहिं हिन अॼोकी टेबल खे असां जेकॾहिं 23-24 जी टेबल जे साम्हूं रखूं त हिन में हिकिड़ो फ़र्क़ु जेको आहे सो वाज़ह इहो आहे त 30% जेको आहे सो टैक्स कलेक्शन जेका आहे सा वधाइण वारी फिगर आई आहे। अहिड़ी तरीक़े सां नॉन टैक्स रेवेन्यू जंहिंमें काफ़ी लेवीज़ वग़ैरह आहिनि, जीअं तव्हां ॿुधो हूंदो त पेट्रोलियम ते 60 खां 80 रुपया जेका आहे सा लेवीज़ खे वधाए करे कयो वियो आहे। त इहे ॿई अंग अखर जेके आहिनि से इहे मिलाए करे जेके आहिनि से तक़रीबन तव्हांजे 18,000 खां थोरो घटि थियनि था। हाणे जेकॾहिं इन 18,000 जे साम्हूं जेको आहे असां ॾिसूं त इहो मुल्क कीअं हलंदो, त इन 18,000 मां जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट खे तक़रीबन 7,500 अरब जेके आहिनि से ट्रांसफ़र करणा आहिनि सूबनि खे। उन खां पोइ जेका रक़म जेका बचे थी उहा जी आहे ऐं उन में ई जेको आहे सो हिकिड़ो वॾे में वॾो जेको आहे सो ख़र्च या जेके चइजे त मुतालबो आहे उहो आहे 9,700 अरब रुपया वियाजनि ऐं मूर वरितल जी वापसी। हाणे जेकॾहिं इन खां पोइ जेकॾहिं डिफेंस जो एक्सपेंडिचर बि खणी अचूं साम्हूं त कुझु बि कोन्हे बाक़ी फेडरल गवर्नमेंट वटि। हाणे बाक़ी फेडरल गवर्नमेंट जेका आहे सा करंट एक्सपेंडिचर्स खे कीअं हलाए, पंहिंजी सिविल गवर्नमेंट जे अख़राजातनि खे कीअं हलाए, ऐं प्लस जेको चए थी त ग़रीब माण्हुनि जे लाइ कुझु करण जी कोशिशि कयूं वेठा, जंहिंमें BISP में वाक़ई हक़ीक़त आहे त कुझु पैसा वधाया विया आहिनि ऐं पिणु जेको आहे सो हिकिड़ो डेवलपमेंट एक्सपेंडिचर जी फिगर जेका आहे सा 1,400 अरब जेका ॾिनी वञे आहे उहा बि हिकिड़ी चङी रक़म आहे।
त ॿिनि टिनि हंधनि ते गवर्नमेंट जेका आहे से इन्हनि आम माण्हू जे बहबूद लाइ जेके मुतालबा आहिनि जेके चइजे एक्सपेंडिचर साइड उन जे लाइ गवर्नमेंट जेका आहे से वरी कर्ज़ा पई थी वठे। गवर्नमेंट इन जा तक़रीबन 8,000 अरब रुपया जेके आहिनि से गवर्नमेंट कर्ज़ा पई थी वठे। अहिड़ी तरीक़े सां ही जेको आहे सो तव्हांजी फाइनेंशियल स्टेटमेंट रेवेन्यू ऐं एक्सपेंडिचर जेको आहे सो बरक़रार थो रहे। इहो साॻियो रविश जेका आहे सा पोएं बजट में हुई। हाणे वापसि अचूं त हिन में हुन में जेको 30% फ़र्क़ु आयो आहे उन खे कहिड़े तरीक़े सां हथु करण जी कोशिशि कई वई आहे। टैक्स रेवेन्यू जेकॾहिं 30% मथे खणण जी कोशिशि कई वई आहे त 2,000 अरब रुपयनि जा अज़ाफ़ी टैक्सिस जेके आहिनि से लॻाया विया आहिनि। हाणे जेकॾहिं असां चऊं त उहे अज़ाफ़ी टैक्सिस जेके आहिनि से किथां किथां हासिल पिया था थियनि त उन अज़ाफ़ी टैक्सनि मां हिकु त गवर्नमेंट जो क्लेम आहे जेको हींअर थोरी देरि खां पोइ उहा टेबल बि ॾिसंदासीं त असां काफ़ी एग्ज़ेम्पशन्स जेके माफ़ियूं हुयूं टैक्सिस जे मद में उहे असां ख़तमु कयूं आहिनि। जॾहिं त वॾे में वॾी माफ़ी जेका फाटा ऐं पाटा जे सिलसिले में हुई जंहिंजे बारे में तव्हां बि रोज़ औरंगज़ेब जूं तक़रीरूं ऐं ॿियनि जूं तक़रीरूं ॿुधंदा हूंदव त असां इन सिलसिले खे हाणे बंदि कंदासीं, छाकाणि त उन सां स्मगलिंग खां अलावा जेको आहे सो हिकिड़ी नॉन डिस्पैरिटी हुई टैरिफ ज़ोन ऐं तक़रीबन एग्ज़ेम्प्टेड ज़ोन में। त एग्ज़ेम्प्टेड ज़ोन मां शयूं हेॾे पिया आहियूं, इन करे उहे माण्हू जेके टैक्सिस अदा करे पंहिंजूं शयूं विकिणण जी कोशिशि पिया कनि उन्हनि जे लाइ वॾी मुश्किलात थी। पर हिन बजट में उन खे बरक़रार रखियो वियो आहे ऐं उनखे 1 साल जी एक्सटेंशन ॾिनी वई आहे। हाणे कहिड़नि कहिड़नि जाइतुनि में जेको आहे सो प्रेशर अचे वेठो। थोरी देरि लाइ असां चऊं त कंस्ट्रक्शन में हिकिड़ो प्रेशर त अचे वेठो, छाकाणि त कंस्ट्रक्शन में जेको आहे सो हिननि सीमेंट जी क़ीमत वधाई आहे ऐं कंस्ट्रक्शन में हिननि जेको आहे कुझु एडिशनल कस्टम ड्यूटीज़ जेके आहिनि वॾनि वॾनि जेके सरिया मैन्युफैक्चरर्स आहिनि पाकिस्तान में उन्हनि जो वॾो प्रेशर आहे। हिकु पासे सीमेंट जी जेका आहे सा उन में विधी अथनि, ॿिए पासे वरी हिननि जे लाइ एडिशनल कस्टम ड्यूटी विझी करे ॿाहिरां ईंदड़ माल खे महांगो कयो अथनि त जीअं हे लोकल माल महांगो विकिणी सघनि। माना इन जो इम्पैक्ट तव्हांजे कंस्ट्रक्शन इंडस्ट्री ते ज़रूरु ईंदो। उन खां पोइ कंस्ट्रक्शन इंडस्ट्री जंहिंजे लाइ यानी इहा बि हक़ीक़त आहे त 2-3 साबिक़ वफ़ाक़ी वज़ीरनि इहो चयो आहे त पाकिस्तान में जेका ब्लैक मनी आहे, ब्लैक इकोनॉमी आहे, बिल्कुलु उहा एब्सॉर्ब पई थी थिए कंस्ट्रक्शन डेवलपर्स में, रियल एस्टेट में। बिल्कुलु ऐं उन जे बारे में को बि जेको आहे सो मां सम्झां थो का इस्लाह करण जी कोशिशि न वेठी नज़र अचे। ऐं इन्हनि वफ़ाक़ी वज़ीरनि जो इहो चवणु हो, टीवीअ ते ॻाल्हियूं अथव त इन खे ठीकु करण जी ज़रूरत आहे, न त पैसा जेके आहिनि से इन तरफ़ वेंदा, लिकंदा, हाइड थींदा, मनी लॉन्ड्रिंग थींदी ऐं इंडस्ट्रियल सेक्टर ॾांहुं जेका घुर्ज आहे इंडस्ट्रियल सर उन सां गॾोगॾु जेका तव्हां जेको आहे सो उन कंस्ट्रक्शन जी ॻाल्हि कई, उन में अगरि इहो इज़ाफ़ो थिए थो ऐं सभु थिए थी त इंडस्ट्री त मुतासिर थींदी। अॻ में ई बिल्डर ऐं डेवलपर जेके रहिया आहिनि उहे कमु छॾियूं वेठा आहिनि पाकिस्तान में। पाकिस्तान जो सभु खां वॾो कैपिटल जेको चइजे बाशी हब अवां जो असांजो शहर कराची में ई डेवलपर जेके आहिनि, बिल्डर जेके आहिनि उहे परेशान आहिनि। बायर आहे कोन, प्रॉपर्टी सफ़ा वेही वई आहे। तव्हां जेके इहे ॻाल्हियूं कयो था त उन जे पोयां जेको आहे थोरो एनालाइज़ करण जी ज़रूरत आहे त आख़िर इन मां माण्हुनि पैसा कमाया आहिनि। असांजे ॾिठे माण्हुनि जी जेका हालत आहे 10-20 सालनि में तव्हांखे बि ख़बर आहे त आख़िर इन सेक्टर जी जेका डेवलपमेंट इकोनॉमिक्स में जेके एक्टिविटीज़ आहिनि, पंहिंजो पाण खे फ्लॉरिश करणु, पंहिंजे लाइ पैसा कमाइणु, उन खां पोइ जिन माण्हुनि खे हिकिड़ा एक्सपेंसिव क़िस्म जूं शयूं जेके ख़रीद कनि था हिननि जे ज़रिए, उन्हनि ते त आख़िर टैक्स हुअणु खपे। मुंहिंजे ख़्याल में इन करे हिननि जेको आहे सो इमूवेबल प्रॉपर्टीज़ जे बारे में फाइलर ऐं नॉन फाइलर जे कॉन्सेप्ट आणे करे उन में टैक्स वधाया आहिनि। कैपिटल गेन टैक्स जे हवाले सां त तव्हां केतिरा साल तव्हां शइ रखो, जॾहिं विकिणंदव त तव्हांखे उहो जेको गेन थींदो उहो फ़र्क़ु जेको तव्हां ख़रीद कयो ऐं विकियो उन जे विच में जेको तफ़ावत आहे उनखे गेन चयो आहे, उन ते बि उन्हनि टैक्सिस मड़ी आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां इनकम टैक्स जे ज़मरे में अचूं त काफ़ी हंधनि ते जेको आहे सो हिननि जेके 2,000 अरब रुपया जेके एडिशनल टैक्सिस हया आहिनि उहे नज़र अचनि था, जीअं डिविडेंड्स ते, सिक्योरिटीज़ ते। उन खां अलावा जेको आहे सो यानी ॿियूं अहिड़ी एक्टिविटीज़ के जेके असां चवंदा आहियूं इंडस्ट्रियल न आहिनि, कुझु इंडस्ट्रीअ खे थोरो इन्हनि टैक्सिस खां परे रखियो आहे, सवाइ कुझु सप्लाई चेन में 1% के 2.5% कयो अथनि। पर बतौर कुल
नज़र अचे वेठो त उहो कॉन्सेप्ट त जिन ते ऑलरेडी घणो टैक्स आहे, जीअं मैन्युफैक्चरिंग सेक्टर जेको आहे सो उन ते 57-58% टैक्स आहे, जॾहिं त उहा वेचारी हुनजो हिसो जेको आहे 15% खां बि हेठि आहे। त उते जेके सेलेंट फीचर्स, ख़ासि फीचर्स पिया था नज़र अचनि, उन में कुझु न पियो थो लॻे त उन्हनि ते को घणो भार विधो आहे, ठीकु आहे। सवाइ उन जे त इहे जेके विदहोल्डिंग टैक्सिस आहिनि सिस्टम में, इन्हनि जो इजरा तक़रीबन सभिनि ते थींदो, ऐं प्लस इहे जेके विदहोल्डिंग टैक्सिस आहिनि इन्हनि खे वधीक चेक करण लाइ सर ॿी वरी अहम ॻाल्हि आहे जब्बार साहब, अगरि ॻाल्हि कजे त रोज़मर्रा जूं शयूं महांगियूं थींदियूं, इन सां गॾोगॾु वॾो अहम इहो आहे त मसइलो त आम माण्हू जेके, जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई, दवाउनि जी ॻाल्हि कई, त जेके रोज़मर्रा जूं जेके दवाऊं आहिनि उन्हनि में जेको वाध थींदी उन सां यकीनी हिकिड़ी बेचैनी थींदी, छाकाणि त जेके पघारुनि में वाध त थी आहे उहो ठीकु आहे, सरकारी सेक्टर ताईं त आहे। प्राइवेट सेक्टर में जीअं चयो वियो आहे त 37,000 खां वधीक जेको आहे सो पघार ॾिनी वञे, पर जेका तव्हांखे बि ख़बर आहे त अमूमन असां वटि त इहो पाकिस्तान में फॉर्मूलो सिर्फ़ु ऐलाननि जी हद ताईं हूंदो आहे, उन ते इम्प्लीमेंट त कोन्ह थींदी आहे। पर आम माण्हू त पोइ इहे जेके तव्हां त टेक्निकल ॻाल्हि कयो पिया, पर आम माण्हू सिंधी में सम्झणु चाहींदासीं त पोइ त उहो त वीचारो दवाऊं जेके शुगर जूं आहिनि, डायबिटिक पेशेंट आहिनि, रोज़मर्रा जूं जेके दवाऊं उहे वठण खां कासरनि, त पोइ कीअं इहा बजट आवाम दोस्त थी सघे थी या इनखे सपोर्ट करनि ॿियूं सियासी धुरियूं? ॾिसो, ॻाल्हि दरअसल आहे कि कॉन्स्टिट्यूशन में कुझु ऑब्लिगेशन्स जेके आहिनि उहे सरकार जे मथां आहिनि। थोरी देरि लाइ असां चऊं त हिकिड़ो सिहत कार्ड जेको आहे सो केपी में शुरू थियो, पंजाब बि कुझु इजरा करण जे में लॻे थो दिलचस्पी वठे वेठो, अहिड़ी तरीक़े सां सिंध में बि इन जो इजरा थियणु खपे। जेसिताईं दवाउनि जे महांगे थियण जो तालुक़ु आहे त पाकिस्तान में हिकिड़ी स्टडी थी आहे त दवा फ़रोशी जेका आहे उन में 200 खां 300% मुनाफ़ो अथव। हाणे इन मुनाफ़े खे असां कंट्रोल न करे सघंदासीं। इहे तमामु स्ट्रॉन्ग ग्रुप्स आहिनि जेके गवर्नमेंट सां मिली करे पंहिंजूं प्राइज़िस रिवाइज़ कनि था त असां हिन क़ीमत में नथा विकिणी सघूं, असांखे जेको आहे सो क़ीमत वधाए ॾियो। हाणे इन जो मसइले जो हल सिर्फ़ु इहो ई आहे त हिकिड़ो वेलफेयर स्टेट वारो कॉन्सेप्ट जेको आहे, 40% माण्हू बिलो द पॉवर्टी लाइन आहिनि, कंहिं तरीक़े सां गवर्नमेंट जेका आहे सो इहा हिकिड़ी ऑब्लिगेशन पिक करे ऐं इंश्योरेंस जे ज़रिए जेको आहे सो माण्हुनि खे प्रोटेक्ट करे, ऐं इहो गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे। हाणे जेकॾहिं असां वापसि अचूं ॿियनि ॻाल्हियुनि लाइ, त इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त IMF जी जेका स्टाफ रिपोर्ट आहे उन में हिकिड़ी ॻाल्हि जंहिंजी निशानदेही थी आहे उहा कुझु ख़तरनाक आहे त पाकिस्तान में हिकिड़ो फ्री फॉरेन एक्सचेंज खे जेको आहे जे लाइ पाकिस्तान में यानी लाइकली टू बी 329 रुपया जेके आहिनि से पर डॉलर थींदा। इन सां हिकिड़ो इन्फ्लेशन जो तूफ़ान वरी पैदा थींदो। 279 280 खां तव्हां ॾिसो त 329 ते जेकॾहिं इहो अचे थो त हाणे उन खां अलावा जेको ग़रीब माण्हुनि जो जेको सभ खां वॾो जेको प्रॉब्लम आहे उहो आहे त हुननि जे लाइ जेको हिकिड़ो CPI बास्केट ऐं SPI बास्केट में जेके शयूं आहिनि उन्हनि में जेके उन्हनि जूं सख़्तु ज़रूरतूं आहिनि, बिजली आहे, गैस आहे, ट्रांसपोर्ट आहे, रहाइश आहे, ऐं उन खां अलावा जेको आहे सो खाधे पीते जूं जेके बि शयूं आहिनि उहे उन हिकिड़ो महांगाई जे बास्केट में वज़न थींदो आहे। उहो वज़न हींअर तमामु ॻोरो थी चुको आहे। हिकिड़ो आम माण्हू जी जेका अफोर्डेबिलिटी आहे, थोरी देरि लाइ असां चऊं त पब्लिक सेक्टर खे हिननि 25% ताईं 16 ताईं आंदो आहे, हलो ॿियो अॻिते मथे 20-22 ते आंदो थियनि, पर पाकिस्तान में सॼो माण्हू जेको आहे तंहिंजो रोज़गार पब्लिक सेक्टर में त कोन्हे। जेकॾहिं तव्हां इन्फ्लेशनरी इफेक्ट खां किन माण्हुनि खे बचाइण लाइ 15 खां 25% ॾियो था, उहे बि काफ़ी न आहिनि, छाकाणि त तव्हां रुॻो हिकु साल अंदरि 100% जॾहिं बिजली जा अघु वधायो था। सर, गैस जा अघु वधी विया आहिनि, जेका डॉक्टर साहब बि ॻाल्हि कनि पिया, मूं बि ॻाल्हि कई त इहा त हिन वक़्तु जेका घरू गैस आहे इस्तेमालु करण जी, उनजो बिल जेको आहे सो 18 खां 20,000, 20 खां 22,000 अचे पियो। हाणे ॿुधायो, जंहिंजी पघार ग़रीब जी 37,000 हुजे, जे थोरी देरि लाइ मञूं था 37,000 रुपया हिकिड़ो माण्हू इनकम जनरेट करे थो, को बि आहे जेको रोज़गार करे थो, 37,000 रुपया वारी पघार वारो अगरि 18,000 रुपया या 12,000 रुपया बि रुॻो सिर्फ़ु गैस जो बिल अचे त उहो कीअं अफोर्ड करे सघंदो? बिजली जो बिल अलॻि आहे ऐं दवाऊं अलॻि आहिनि, रोज़मर्रा जूं शयूं अलॻि आहिनि, उहे खाइण पीअण जूं। अगरि वन मैन अगरि सरबराह आहे त उहो कीअं इन घर खे मैनेज कंदो? सो उन खां अलावा सिंध जी जेकॾहिं सूरत हाल जी ॻाल्हियूं कयूं, पाकिस्तान खे बि उन में शामिलु था कयूं
त असां जॾहिं जिनेवा में वञी इहा ॻाल्हि कई त असांजो $10 बिलियन जो लॉस थियो आहे। तव्हां सम्झो था इहो केॾो वॾो लॉस आहे फ्लड जे करे। बिल्कुलु, Commitment मां उन ते थी बि सवाल रखणु पियो चाहियां डॉक्टर साहब जे साम्हूं। बिल्कुलु तव्हां पॉइंट जेका रेज़ कई आहे त पोयंनि ॾींहंनि में जॾहिं चइनी सूबनि जी वज़ीर आला जी मुलाक़ात थी हुई वज़ीर आज़म पाकिस्तान सां, त हुन में शदीद एहतिजाज कयो वॾे वज़ीर सिंध जे मुराद अली शाह, ऐं हुन इन ॻाल्हि खे हाईलाइट कयो जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त असांजो वधि में वधि नुक़सानु थियो बोर्ड में। बोर्ड मुतासिरीन अॼु बि सिंध जा वीचारा दरबदर आहिनि, ऐं जेके आलमी सतह ते जेके ऐलानात कया विया, जेके पैसा आया, जेके वादा कया विफ़ाक़, उहे वफ़ा न कया। लॻे पियो त जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी साहब भी शायदि हिन ते नाराज़ आहिनि विफ़ाक़ी हुकूमत सां, त असांजी सूरत हाल हिन वक़्तु सूबे जी बदतर आहे निस्बतन ॿियनि सूबनि खां, इवन के बलूचिस्तान खां बि। हिन वक़्तु बोर्ड मुतासिरीन जेके आहिनि उहे अञा बि इलेक्टेड नुमाइंदा, शायदि डॉक्टर साहब हिन ते रोशनी विझी सघंदा, उन्हनि ते वाझाइनि बि था, उन्हनि खे ॿाॾाइनि बि था, ऐं उन्हनि खे ॻाल्हाइनि बि था, जेको उन्हनि जो जमहूरी हक़ बि आहे। बिल्कुलु सही था चओ। ॾिसो हाणे वेझड़ाई में जेका ॻाल्हि हुन कई त 21 लख घर असां ठाहियूं पिया था, इन जो मतिलबु आहे त 21 लख बि मिनिमम नंबर आहे, त इन खां वधीक घर जेके आहिनि से ढही पिया, ख़तमु थी विया, माण्हू टेंटुनि में रहणु शुरू कयो। माण्हुनि जी जेका हिकिड़ी इनकम हुई, उन इनकम जे मथां वरी हिकिड़ो ॿियो बार रिसेंटली अची पियो, इहो वीट प्राइस जो, कणिक जी क़ीमत जो तव्हां जेको स्कैंडल ॾिठो त इम्पोर्ट करे इम्पोर्टर्स कमायो, ऐं जेके वीचारा हिकिड़ो हारी आहिनि जिन वटि नंढी लैंड होल्डिंग आहे, उहे केतिरे न हिकिड़ो परेशानीअ जे अॻियां आया। हाणे इन हिकिड़ो इंसेंटिव जंहिंखे चइजे त हिमत अफ़ज़ाई जेकॾहिं न हूंदी त आईंदा ख़रीफ़ जेको आहे सो उहो कहिड़ो थींदो। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से इन खे बजट में कीअं अकोमोडेट कयो वियो आहे। अञा ताईं जेको आहे सो इहे बजट जा जेके 50-60 शयूं पना पढ़ी करे अञा वधीक मां तलाश में आहियां त ॾिसूं त सही आख़िर उहे केॾा चवनि त वेठा त असां एग्रीकल्चर खे इंसेंटिव पिया था ॾियूं। हाणे एग्रीकल्चर खे छा इंसेंटिव पिया था ॾियूं, उनखे ॾिनो न सर तव्हां, गुड न्यूज़ त आहे तव्हांजे हिन साल जो जेको ॾिनऊं त उन मां पंजाब में जेको पोइ निगरान हुकूमत जेका कणिक जी ख़रीदारी करे वई, उन सां इहो असरु पियो त जेको आम माण्हू आहे, जेको आम हारी आहे, चाहे उहो सिंध जो हुजे या पंजाब जो हुजे, उनजो हाल इहो थियो जो कणिक अञा बि जेको आहे सो दरबदर आहे। उहो कणिक जो बारदानो न मिलियो, कणिक न वठी सघिया। उन ते शायदि कंहिंजी नज़र आहे या न आहे, तव्हां जहिड़े दोस्तनि जी त आहे, पर जेके डिसीजन मेकर आहिनि उनजी बि हुजणु खपे। इहे पॉलिसियूं आहिनि सर। ॾिसो हाणे तव्हांखे मां सिर्फ़ु हिकिड़े सेंटेंस में हिकिड़ी ॻाल्हि कयां त डॉक्टर केसर बंगाली असां लाइ जॾहिं हिकिड़ो इंडस्ट्रियल पॉलिसीअ ते मुज़ाकरे में इहो चयो त घगर फाटक खां जेकॾहिं पोइते वेंदासीं त ईअं लॻंदो त 50 साल जेका आहे सिंध पोइते अथऊं। ठीकु आहे, यानी कराचीअ खे कंपेयर पियो करे त घगर फाटक खां पोइ बाक़ी सिंध जो इहो हाल आहे। मां त सम्झां थो हुन कुझु जेको अंग अखर घटि ॿुधायो, मां त हिनखे 100 साल चवंदुसि। त उते जी जेका लाइफ आहे, जेके माण्हुनि खे उते जेको आहे सो मुरातूं या जेके चइजे त जेको कुझु मिलियल आहे या जंहिं रविश सां ज़िंदगी गुज़ारीनि वेठा, उहा ज़िंदगी जेका आहे सा हर लिहाज़ सां जेका हिकिड़ी सस्टेनेबल डेवलपमेंट पॉलिसी इंस्टीट्यूट जी जेका स्टडी आहे त रूरल एरियाज़ में जेका आहे सा वधंदड़ पॉवर्टी, एजुकेशन जेका आहे सा उहा अर्बन सेंटर्स जे मुक़ाबले में ख़राबु, सिहत जेका आहे सा उन जे बारे में इन करे ख़राबु जो एडवोकेसी ग्रुप हिते स्ट्रॉन्ग कोन्हनि। इंडस अस्पताल, आगा खान अस्पताल, नेशनल मेडिकल सेंटर, हर कंहिं क़िस्म जूं जेके मराहतूं तव्हां ॾिसंदो त अर्बन सेंटर्स में आहिनि। उते उन्हनि माण्हुनि जे लाइ कुझु बि कोन्हे। ऐं मां सवाइ उनजे त एग्रीकल्चर बि ख़ुदा जे हिकिड़ो महिरबानी सां हले वेठो, न त मैन मेड रिसर्च का कोन्हे। जवाहर साहब, मैं अहमद चुनार साहब की तरफ भी विंदुम, वो भी असां सां मौजूद हैं। अहमद चुनार साहब, बहुत शुक्रिया आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। सर, ये फरमाइएगा, एक तो वफाकी बजट जो है उसको कैसे देखते हैं और समझते हैं कि वाक़तन ये अवाम दोस्त बजट है? क्योंकि कई दिनों से पाकिस्तान मुस्लिम यूनियन के रहनुमा हमारे प्रोग्रामों में आ के कह रहे थे कि ये अवाम दोस्त बजट होगा, मगर जो आज जिस तरह से एहतजाजन पाकिस्तान पीपल्स पार्टी भी इस बजट का हिस्सा नहीं बनी, तो लग रहा है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी को भी कि ये गले में ना आ जाए, क्योंकि लोग जो है वैसे ही परेशान हैं। और इस बजट से जो आज वफाकी वज़ीर ने जो कापी और पेश किया है, जो मुझे लग रहा है, आपको भी ऐसे लग रहा है कि ये बजट जो है अवाम दोस्त नहीं है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत बहुत शुक्रिया।
देखिए, मेरे तासुरात इस बजट को देखने के बाद जो भी अभी तक डिटेल्स आई हैं, जी। उसमें मुझे कोई बजट में कोई ऐसी बात नजर नहीं आती कि ये अवाम दोस्त ना हो। देखिए, बात यह है कि इन हालात में जब आपके पास एक बहुत बड़ा टास्क अहेड है कि आपने 9 ट्रिलियन से 13 ट्रिलियन का जो है वो महसूलात का मुकर्रर किया है, तो वो तकरीबन 13 ट्रिलियन जो है वो ऐसे तो नहीं बन जाएंगे ना कहीं आपने टैक्सेस में बढ़ाना होगा, कहीं ना कहीं आपने जो रियायतें दी हुई है उनको खत्म करना होगा। तो ये सारी चीजें मिलाकर जो है वो तकरीबन 13 ट्रिलियन का हदफ जो है वो हमारा पूरा होता है। और उसके लिए गवर्नमेंट में जो इस्लाहात कर सकते थे, कैपिटल गेन टैक्स के मद में, इनकम टैक्स के मद में, इन्होंने किए हैं। लेकिन मैं आपको एक बात बता दूं कि बाय एंड लार्ज कोई बहुत ज्यादा फर्क नहीं आया। बहुत ज्यादा फर्क जो आया है वो नॉन फाइलर्स के ऊपर आया है। तो नॉन फाइलर्स तो मैं तो कहता हूँ कैटेगरी ही नहीं होनी चाहिए, सारी फाइलर्स कैटेगरी होनी चाहिए। जब मैं और आप टैक्स देते हैं तो फिर हर शहरी को जो है ये टैक्स देना है। उसको नॉन फाइलर की बुनियाद पर वो 1% 2% एक्स्ट्रा दे के वो छूट जाता था और फिर उसको कोई रिटर्न फाइल नहीं करने पड़ते थे। तो मैं समझता हूँ कि ये इंसाफ के तकाजे पूरे नहीं होते थे। आज अगर इंसाफ के तकाजे पूरे हो रहे हैं और उनको इतना टैक्स देना पड़ रहा है कि जिसकी बिना पर वो खुद फाइलर के उसमें आने पसंद करेंगे, तो मैं कहता हूँ कि फिर कोई इसमें बात नहीं रहती। और ये मैं समझता हूँ कि इन हालात में बहुत ही मुनासिब बजट है और इस बजट को हमें अप्रिशिएट करना चाहिए। अच्छा, अप्रिशिएट करना चाहिए, मगर दूसरी तरफ सर ये तो चीज़ तय है कि बहुत सी चीज़ें जो हैं इस बजट में नज़र आ रहा है कि जो है आने वाले वक्त में महंगी होंगी। अकमल साहब ने भी थोड़ी देर पहले हम यही डिस्कशन कर रहे थे, ऑफ द रिकॉर्ड भी और ऑन ईयर भी, कि अगर ये जो तनख्वाहों में इजाफा है, अगर 20 से 25% अगर तनख्वाहों में इजाफा किया है, पेंशन में अगर 15% किया है, उसके साथ साथ फिर रोज़मर्रा की चीज़ें जो और मज़ीद महंगी कर दी। अगर दवाइयों की बात करें तो दवाइयाँ जो है रोज़मर्रा की, जैसे डॉक्टर सुराब खान सरकी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी के रुकन है असेंबली में, MPA भी हैं, सीनियर रहनुमा, वो भी कह रहे थे कि पेनाडोल जो है वो बंदा नहीं खरीद सकता, शुगर का पेशेंट जो है इंसुलिन नहीं खरीद सकता, सारी चीज़ें महंगी हो जाएंगी। देखिए, अब पर यूनिट जो है वो अफेक्ट बहुत बड़ा नहीं आता। ये गवर्नमेंट का काम है कि इन प्राइसेस को रेगुलेट करे। कोई बिजली का दाम नहीं बढ़ा, कोई इनपुट का दाम नहीं बढ़ा, तो क्यों दवाई का दाम बढ़ जाएगा? मुझे ये तो समझाएं। और ये तो सिर्फ एक ख्याली वो है कि जी बहुत ज्यादा महंगाई की लहर आ जाएगी। आपने ये देखा कि जो महंगाई की परसेंटेज थी वो अगर 37% से हम 11% पर आए हैं, तो हर चीज मैनेज हुई है ना, तो आगे भी जाके मैनेज होगी। मुल्क को चलाने के लिए सब्सिडीज का खात्मा लाजमी था। मुल्क को चलाने के लिए जो बेजा फैसिलिटीज दी जा रही थी एक प्रिविलेज क्लास को, उसको खत्म करना जरूरी था। तो अगर ये काम हुआ है तो मैं समझता हूँ इसमें कोई बुराई नहीं। अहमद चुनार साहब, अगर बात करें, मैं आसान उर्दू में जो है ना सिंध के लोगों को आप भी समझा सकें कि सर अगर देखा जाए तो कहीं ना कहीं, जैसे डॉक्टर साहब ने भी पहले कहा और मैं भी कह रहा हूँ कि हम इस पे बात करते हैं कि आम बंदा जो है, जो मेरे सामने कैमरामैन खड़ा हुआ है, अगर इसकी तनख्वाह अगर 50 से 60 हज़ार रुपये भी मैं कहता हूँ कि है, अगर 60 हज़ार तनख्वाह में अगर वो 18 से 20 हज़ार रुपये सिर्फ सुई गैस का बिल पे करेगा, बिजली का जो है 22 हज़ार से 30 हज़ार रुपये बिल पे करेगा, तो बच्चों की फीस कहाँ से देगा, किस तरह से गुजारा करेगा? तो आम बंदे के लिए देखते ही बजट बढ़ाई जाती है, मगर इस वक्त जो सूरत हाल है वो तो काफ़ी गंभीर नज़र आ रही है कि ये जो बजट है, इस बजट में लोग जो अपनी तनख्वाहों की, जो रोज़मर्रा के कमाने वाले लोग जो हैं, वो कैसे अफोर्ड करेंगे सर, अगर आप इसको अवामी दोस्त बजट करार दे रहे हैं? देखिए, मुझे ये बताएं कि किस चीज़ में बहुत ज़्यादा इजाफा हुआ है जिसकी बिना पर हम इतना जो है वो उस बजट को क्रिटिसाइज कर रहे हैं। मुझे ज़रा समझा तो दें, जो इतने आपके एक्सपर्ट्स बैठे हुए हैं, मुझे ये समझा दें कि कौन सी चीज़ ऐसी है कि जिससे रोज़मर्रा की चीज़ें जो है उसमें बेतहाशा इजाफा हो रहा है। मैं ये ज़रूर मानता हूँ कि मार्जिनल छोटा मोटा इजाफा ज़रूर है, जो ज़रूरी था, जो 5 से 10% का मैं समझता हूँ स्पेन है, इससे ज्यादा जो है वो इस पे फर्क नहीं पड़ेगा। चले सर, आपका सवाल जो है ना, मैं वही जो है अकमल साहब के सामने रखना चाहूँगा कि जो आप कह रहे हैं, अकमल साहब वो कह रहे हैं कि अगर आपके पास जो पैनल बैठा हुआ है, एक्सपर्ट है, वो बताएं कि कौन सी चीज़ें में इजाफा हुआ है, कौन सी चीज़ें महंगी हो गई हैं। साहब ने, मुझे लग रहा है सर आपने जो है ना वो बजट के फिगर्स को देखा नहीं है। मैं थोड़ा सा आपको बता दूं, जो मेडिकल, काफ़ी सारी ऐसी चीज़ें जिनकी जो 0 रेटेड थी या 1% सेल्स टैक्स था, जिनमें मेडिकल की चीज़ें भी शामिल हैं, उनको 18% के ऊपर ले गए।
नंबर 1। नंबर 2, जो सैलरीड क्लास है उसके ऊपर इन्होंने टैक्स की शरह में रद्दोबदल ऐसे किया है कि जो पहले लोअर रेट के ऊपर टैक्स दे रहे थे वो बढ़ गए। अगर कहेंगे तो मेरे पास पूरे इसके स्लैब्स मौजूद है। जैसे 6 से 12 लाख रुपए जिनकी तनख्वाह है सालाना, वो 5% टैक्स देंगे। 12 से 22 लाख रुपए तनख्वाह वाले 30,000 प्लस 15% टैक्स देंगे। इसी तरीके से 22 से 32 लाख रुपए तक जिनकी तनख्वाह है वो 1,80,000 प्लस अमाउंट एक्सीडिंग 25% के हिसाब से टैक्स देंगे। और उसके बाद सबसे बढ़कर ये कि अगर मैं उसको वो बोलूँ 3.5 लाख रुपए से ऊपर जिसकी तनख्वाह है वो 35% टैक्स देगा, यानी 41 लाख सालाना से तनख्वाह जिसकी ज़्यादा है वो 35% देगा। उसके बाद टैक्स रेट जो है वो 45% कर दिया है इसका जो बिजनेस इंडिविजुअल है, जो पार्टनरशिप वाला है, तो उसका 45। उसके साथ साथ एक्सपोर्टर के ऊपर जो वो टैक्स जो है वो उसको नॉर्मल रिजीम में ले आए। ये सारी ऐसी चीज़ें हैं। और सबसे बढ़ के पेट्रोलियम लेवी 20 रुपए लगा दी है। तो इससे आप अंदाजा लगाएं चनाय साहब कहाँ पहुंचेगी महंगाई। वो तो मसला मेन तो यही है पेट्रोलियम मंशियात का कि वो आप जो है उसी से आपका पूरा चरखा चलता है और उसी से ही महंगाई बढ़ती है। और वो दूसरा ये कि सर असल तो करनी थी इन्होंने जो है वो इनकम टैक्स लगाना था, ये लगा रहे हैं डायरेक्ट टैक्स के बजाय इनडायरेक्ट टैक्स के। गरीब आदमी भी उतना ही दे, अमीर आदमी भी उतना ही दे। तो ये बड़ा जो है ना वो हैरानकुन है कि बजाय इसके कि आप टैक्स इस्लाहात करें, आप जो है वो इनकम टैक्स के ऊपर फोकस करें। आपको बड़ा सिंपल सा फार्मूला लगा हुआ है, मिला हुआ है कि जी 1% सेल्स टैक्स बढ़ाओ, सब कुछ। यानी हम जो है ना वो डायरेक्ट टैक्स भी या इनकम टैक्स भी जो है ना वो सेल्स टैक्स के तरीके से ले रहे हैं, डिडक्शन एट सोर्स, विद होल्डिंग टैक्स। तो इसके ऊपर आप देखें तो सर काफ़ी हद तक जो है चनाय साहब फर्क पड़ा है। देखिए मैं फिर आपसे ये कहूंगा कि 35% मैक्सिमम टैक्स कल भी था, आज भी है। हम उस पे सर 45 हो गया। कह रहे सर 35 से 45 हो गया ना सर, 45 पे चला गया। पार्टनरशिप का और इंडिविजुअल का टैक्स स्लैब 45% हो गया। नहीं, वो 45% इस तरह नहीं हुआ। वो 35 और 10% सुपर टैक्स है जो कल भी था, आज भी है। तो वो 45 के ऊपर अब 10% मजीद सुपर टैक्स नहीं लिया जाएगा। थोड़ा सा क्लैरिफिकेशन आ जाए, देख लें उसको और उसमें वो देख ले। देखिए मैं फिर आपसे कहता हूं कि जहां हमने 30% अपने महसूलात को बढ़ाना है, टैक्सेस को बढ़ाना है, तो आपको कहीं ना कहीं अफेक्ट तो दिया जाएगा। अगर ये अफेक्ट ना दिया जाए तो फिर ये बजट ही नहीं बन सकता। आप का आउटले जो है वो इतना बड़ा है कि 9,500 ट्रिलियन तो आपका सिर्फ इंटरेस्ट पेमेंट में चला जाता है। अब इस इंटरेस्ट पेमेंट को आज नहीं और कल तो सर्विसिंग करनी है हमने, तो उसके बजाय इसके कि हम उसको सर्विसिंग करने के लिए मजीद लोन लें, अगर हमने अपने पास से ही जनरेट करना शुरू कर दिया तो मैं समझता हूँ इससे अच्छी कोई बात नहीं है। और आज ये मौका है कि हमारी सब्सिडीज जो है वो खत्म हो रही हैं और जो एक खास तबके को हम बरात दे रहे थे उस बरात को भी जो है वो हम खत्म कर रहे हैं। तो ये एक बाय एंड लार्ज मैं समझता हूँ एक रैशनल बजट है और इस रैशनल बजट को जो है वो हमें एक नए जिसको कहते हैं दौर का आगाज करना चाहिए। मैं सिर्फ इतना कहता हूं कि कल जब पाकिस्तान का करंट अकाउंट डेफिसिट $26 बिलियन था और आज करंट अकाउंट डेफिसिट $2 बिलियन प्लस में आ गया है, तो अब तो ये गाड़ी चलनी चाहिए, अब ये दुकानदारी चाहिए। और मैं समझता हूं कि आगे आने वाले हालात जो हैं वो बेहतर होंगे और आवाम को रिलीफ भी मिलेगा वक्त के साथ साथ, जब आपकी कलेक्शन की जो है वो इम्प्रूवमेंट होनी चाहिए। चलें सर, डॉक्टर सोराब सरकी की तरफ जाऊंगा, आप भी हमारे साथ रहिएगा। डॉक्टर सोराब साहब, एक तो तय है कि अहमद चुराय साहब कह रहे हैं कि आप ये अवाम दोस्त बजट है और आप सुन रहे थे उनको कि कहीं ना कहीं आप ऐसा लग रहा है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी या फिर दीगर सियासी जमातों या फिर अकमल साहब या दीगर जो लोग तनकीद कर रहे हैं कि अवाम दोस्त बजट नहीं है ये जो है, इसमें से आम चीज़ें अगर 20 रुपये पेट्रोलियम मंशियात पे लेवी टैक्स अगर लग जाती है तो उससे सर कहीं ना कहीं डायरेक्ट जो है वो असर पड़ेगा आम बंदों पर। और अमूमन आपने देखा है कि जब भी पेट्रोली मंशियात जो है महंगी होती हैं या उनमें इजाफा होता है तो तमाम चीज़ें महंगी हो जाती हैं। देखो बात ये है कि अकमल साहब और चुनाय साहब ये तो टेक्निकल हैं और ये सारी परसेंटेज मिनटों में निकालते हैं। हम जो हैं वो सियासी लोग हैं, हमें हमारा रोज़मर्रा का वास्ता है लोगों के साथ। हम कराची से लेकर फिर जो बिल्कुल बैकवर्ड जो एरिया है जहाँ पर लोगों के पास ऊपर छत तक नहीं है, वहाँ तक लोगों से हमारी मुलाकात रहती है। तो इसीलिए आपको पता है कि वो एक इलेक्टेड
असेंबली होती है और यही लोग जो हैं वो हम जो जो मंजर कशी होती है पूरे मुल्क की, सूबे की, वो हम पेश करते हैं और ये जितने टेक्निकल लोग हैं बैठ के उस पर फिर वो गौर फिक्र करते हैं और उसके बाद फिर जो टैक्सेस वगैरह का सिलसिला है तो मुझे तो ये बड़ा ख़तरनाक नज़र आ रहा है। मैंने आपको मेडिसिन का भी बता दिया, लोगों की पहुंच तक नहीं है, बुखार तक का इलाज नहीं करा पा रहे हैं और ऐसी सूरत हाल में अगर हम इस तरह चले और बिल्कुल सोच के बगैर हमने इस तरह अगर इसमें बेनज़ीर इनकम सपोर्ट में भी अगर बात की जाए कयूं तो उनमें 37% सां इज़ाफ़ो करे 5 अरब ऐं 93 बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम भी आप कितने लोगों को दे रहे हैं, ये भी तो आप एवरेज निकालें ना। आप तो वो पूरे मुल्क में जितने भी गुर्बत होती जा रही है तो बेनज़ीर इनकम सपोर्ट वो भी पूरे मुल्क में तो नहीं दी जा रही है और दूसरा ये है कि सब गरीबों को नहीं दी जा रही है। एक जो है बहुत जो एक सर्वे हुआ है, आपके पास इतने पैसे हैं ही नहीं कि आप बहुत सारे लोगों को दे सकते हैं। बहरहाल अच्छी बात है, जो अच्छा किया है, जो बढ़ाया है, अच्छी बात है, लेकिन ये है कि हम तो ये चाहते हैं कि ये जिस तरह इस तरह के प्रोग्राम हैं हम अपने पैरों पे खड़े हो जाएं और लोग जो हैं वो इस पोजीशन में आ जाएं कि वो बिल भी दे सकें और वो अपना घर भी चला सकें, बच्चे भी पढ़ा सकें। बाकी जो अगर आप देखें तो सूरत हाल जो है वो काफ़ी ख़राब सूरत हाल है। अब ऐसी सूरत हाल में अगर खुदा न खास्ता मैं आपके इस प्रोग्राम में बता दूं कि लोग अब ख़ुद मुझे पता है, मैं आपको बता रहा हूं कि लोग पहले आते थे हमारे पास कि भाई आप मेहरबानी करें एक पब्लिक रिप्रेजेंटेटिव की हैसियत से हमें मीटर दिलवा दें, बिजली का मीटर दिलवा दें, हमें गैस का मीटर दिलवा दें। आप यकीन करें अभी लोग आते हैं कि हमारा मीटर कटवा दें। अच्छा, मीटर से जान छुड़वा दें, हमें कोई तरीका बताएं कि किस तरह मीटर नहीं वो ये सूरत हाल है। अब ये इस सूरत हाल में अब आप बैठकर ये नंबरिंग की बात कर रहे हैं, ये भाई सोचना चाहिए वो और मतलब ये खुदा न खास्ता जो कुछ खाते पीते लोग हैं ऐसा नहीं हो कि फिर जैसे आपने बात की सैलाब में लोगों के जो है ना घर तबाह हो गए और बड़ी मुश्किल से बिलावल साहब उस जमाने में फॉरेन मिनिस्टर अभी भी विभाग को क्या आप समझा नहीं पाए? सॉरी टू कट यू, एक बड़ी इंटरेस्टिंग बात जो है ना वो इस टैक्स में है, वो ये है कि सेल्स टैक्स जो है ना बाकी चीज़ों के ऊपर बढ़ाया गया या लगाया गया है, लेकिन लोहे के ऊपर और स्क्रैप के ऊपर जो है ना वो सेल टैक्स की एग्जेम्पशन दी गई है, तो उसके ऊपर सेल आपकी हरकतें मैं समझ रहा हूँ, आपका इशारा किस तरफ है वो एक है बजट में है, सेल वो बजट में है, मगर बजट में तो सर गधों में भी इजाफा हुआ है, वो भी सॉरी है कल जो एक सर्वे की रिपोर्ट थी उस पर ये भी था कि मुल्क में गधों का भी इजाफा हो गया और वो कहाँ गधे का इजाफा हुआ वो तो बताएंगे। मगर एक अकमल साहब एक जो जब्बार साहब ने बात रेज की थी वो बड़ी अहम है। पाकिस्तान की कह सकते हैं कि बड़ी इंडस्ट्री जो है वो डेली वेजेस पे काम करने वाले और इंडस्ट्री एरिया और ख़ास तौर पर बड़ी इंडस्ट्री वो है जो कंस्ट्रक्शन की है। कंस्ट्रक्शन के हालात कराची के अंदर मुल्क के अंदर बेहतर नहीं है। आपने तो मजाकतन ये बात बताई मगर ये हकीकत है कि अगर सरिया और स्क्रैप पे आपने कहा कि उनको नज़रअंदाज किया गया है या उससे जो है नज़र उस तरह से नहीं डाली गई, नहीं उसके ऊपर उनको फ़ायदा दिया है, उसके ऊपर सेल्स टैक्स खत्म कर दिया है। तो फिर आप सीमेंट पे भी कर देते, सीमेंट से भी कर देते, 100 रुपये बढ़ा दिए, सीमेंट पे भी कर देते तो ज्यादा वही वाली बात है कि सीमेंट पे बढ़ा दिया और वहाँ पे कम कर दिया तो वो उस पर हुआ ही नहीं। तो इससे क्या असर पड़ेगा सर? देखिए इससे ओवरऑल तो लग रहा है कि किसी मखसूस तबके को जो है ना वो फ़ायदा पहुंचाया गया है कि जहाँ इतनी यानी मेडिकल की दवाइयों तक को आपने नहीं बख्शा, उनको आपने 0 रेटेड और 1% से 18% पे लेके गए और वहीं पे जो है ना वो आपने आयरन के ऊपर और स्क्रैप के ऊपर जो है वो एकदम से इसको सेल्स टैक्स से एग्जेम्प्ट कर दिए। तो ये बिल्कुल मेरी तो समझ से बाहर है कि ये क्यों है। दूसरी तरफ आप देखें कंस्ट्रक्शन इंडस्ट्री एक थोड़ी बहुत जो फ्लरिश कर रही थी वो भी आपने जो है वो 100 रुपये उसके ऊपर FED बढ़ा दी है। पहले जो है वो
200 रुपये थी वो उसको उठा के 300 रुपये कर दिया। उसके अलावा चमड़े के ऊपर जो है ना वो आपने सेल्स टैक्स लगा दिया, उसके ऊपर उसके अलावा मतलब तकरीबन हर एक चीज़ के ऊपर जो है ना वो सेल्स टैक्स आपने जो 0 रेटेड था या 1% था वो बढ़ा दिया। तो अब इसके नतीजे में ज़ाहिर है महंगाई में इजाफा होगा, क्योंकि सेल्स टैक्स का तो अल्टीमेटली बोझ तो एंड यूज़र के ऊपर आता है ना, वो हमने और आपने थोड़ी देना होता है, ये जो बनाने वाला है उसने नहीं देना होता। वो करते करते आखिरी जो एंड यूज़र होता है उसने वो सारे का सारा सेल्स टैक्स है, जो इवन हमारे यहाँ पे तो इनकम टैक्स तक की कॉस्ट जो है ना वो एंड यूज़र पे कर रहा होता है। जी सर, डॉक्टर साहब कुछ- मैं बताऊं आपको, अर्ज करूं मैं, ये जितने भी टैक्सेस लगाते हैं, ये अकमल साहब भी बैठे हुए हैं, हम खुद आम लोगों की तरह जाते हैं, आप यकीन करें, ये चीज़ें महंगे कर देते हैं और वो बाकायदे कहते हैं कि भाई इतना टैक्स लग गया है, अभी ये ताला जो है, इवन ताला लेने जाएं या कोई भी चीज़ लेने जाएं तो ये हमें मतलब गवर्नमेंट को ये टैक्स हमें देना है। बिल्कुल बदकिस्मती से हमारी इतनी मिसमैनेजमेंट है। अगर ये जितने पहले ही टैक्सेस हैं, अगर इनको सही करके अगर इनकी सही कलेक्शन हो और कोई ऐसा बना दें, कंप्यूटराइज सिस्टम बना दें अमेरिका की तरह, पूरा जितने भी हमारे सर बना हुआ है मगर उसको इस्तेमाल नहीं करते ना, हमारे यहाँ तो सारी चीजें बनी आप हुई क्यों हैं। नहीं लेकर आते हैं? बिल्कुल। आप उसमें सारी उसमें कंप्यूटराइज सिस्टम कर दें, जो भी रास्ते हैं करप्शन के उसको बंद कर दें, आप देखें 5 साल में काम रुक जाता है। सीधी सीधी बात है। बिल्कुल। जवाहर साहब हमारे साथ हैं। जवाहर साहब आपके साथ में जी जवाहर साहब, हिकिड़ी ॻाल्हि वॾी जेका ज़बरदस्त आहे, जेका तव्हां पहिरियां बि रेज़ कई, पर जेका अकमल साहब पिया चवनि, सीमेंट ते जेको आहे सो पैसा वधाया विया, ऐं वरी उते ई स्क्रैप ते ऐं सरीए ते, यानी कि जेको लोह आहे जेको रोज़मर्रा इस्तेमालु थींदो आहे, असां कंस्ट्रक्शन में इस्तेमालु कंदा आहियूं, उन ते जेको आहे सो वरी उनखे छूट ॾिनी वई आहे। त हिकिड़े मख़सूस तबिके खे फ़ाइदो ॾियण जो उन में बजट में किथे न किथे उन्हनि में रखियो वियो आहे। अव्हां खे बि इहा ॻाल्हि सम्झ में अचे पई? न उहो कुझु अहिड़े क़िस्म जो कमु कयो अथनि, इनखे चइबो आहे टेक्निकल फेवर। अच्छा, उहो टेक्निकल इहो कयो अथनि त जेको बि फ्लैट रोड प्रोडक्ट्स आहिनि, जंहिंमां अॻिते हली सरियो ठहंदो आहे, 12 जेके ईंदियूं आहिनि, या जेका शइ ही सरिये वारा इम्पोर्ट कंदा आहिनि, HR, उन मां बाक़ी शयूं ठहंदियूं आहिनि, त उते इम्पोर्ट ते कुझु टैक्सिस वधाया अथनि। जॾहिं इम्पोर्ट ते टैक्स वधाया आहिनि त ठहियल शइ जेका मुक़ामी शइ जो मुक़ाबिलो करे सघे थी, उहा क़ीमत थिए, त उते हुननि क़ीमत वधाए छॾी आहे। त माना हाणे तव्हांखे यानी विकिणण में वधीक क़ीमत हासिल करण वारो माहौल पैदा थींदो। सही। इहो हिकिड़ो ट्रिक हूंदी आहे त तव्हां ॿाहिरीं ईंदड़ शइ खे एतिरो त महांगो कयो जो उन साम्हूं जेका सस्ती ठहियल शइ आहे उहा बि महांगी करण जा उनखे जवाज़ात मिलनि ऐं मार्केट मिले त जीअं विकामजी सघिजे। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से इलीट्स जूं आहिनि। पाकिस्तान में जेको आहे सो इहा हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे सो मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में कि चुनाए असांजो दोस्त बि आहे, हिते जेका आहे सा इन बजट में जेके ट्रिक्स ऑफ द ट्रेड हूंदियूं आहिनि, प्रोटेक्शन्स हूंदियूं आहिनि, इहे सभु शयूं जेके आहे सो उन्हनि जी क़ीमत अथव, जेके अंग्रेज़ीअ में चयो वेंदो आहे टैक्स एक्सपेंडिचर, उहे छूट ऐं एग्ज़ेम्पशन्स ऐं ज़ीरो रेटिंग्स वग़ैरह 3100 अरब रुपयनि जूं अथव। पाकिस्तान में जेकॾहिं 3100 अरब रुपयनि मां 2000 अरब रुपयनि जी उहे छूट ख़तमु कयो त तव्हांखे हीउ जेको आहे सो टैक्स रेवेन्यू वधाइण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांखे एडिशनल टैक्सिस जेके आहिनि से उनखे बि वधाइण जी का ज़रूरत कोन्हे, छाकाणि त इहे सभु जेके कम्युलेटिव आहिनि, इहे ॾिसंदव त घटि में घटि 100 पेजिस में हूंदा त मोबाइल फ़ोन ते हेतिरो असां वधाए छॾियो, फलाणे ते जेको आहे सो हेतिरो असां स्टैंडर्ड 18% आंदो। हाणे उन 3100 मां कहिड़ियूं शयूं ॿाहिरि निकितियूं ऐं कहिड़ियूं शयूं अंदरि आहिनि। अंदरि उहे रहंदियूं जेके पावरफुल तबिका आहिनि, बिल्कुलु लीड्स आहिनि, ऐं ॿाहिरि उन्हनि जूं ईंदियूं जंहिंमें मुग़ैरी जो बि नालो हूंदो, शायदि मुंहिंजो बि नालो ईंदो, उहे ॿाहिरि निकिरंदियूं। त इहे जेके आहिनि से इहे सॼो हिकिड़ो जार्गन आहे। पर जेका ख़ासि ॻाल्हि मां करणु थो चाहियां त हिकिड़ो मुस्तनिद क़िस्म जो एमरिट्स प्रोफेसर डॉक्टर हफ़ीज़ पाशा लेटली हुन चयो त रुॻो हिकिड़े साल में हिन सॼे महांगाई जे करे, हिन सॼे नो गोइंग कंसर्न ऐं नॉन वर्किंग जे करे 85 लख माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। 85 लख माण्हुनि जो बेरोज़गार थियनि, जंहिंमें अर्बन सेंटर में घटि 65 लैक्स चइजनि, त इहे हिकिड़ो अनरेस्ट पैदा था कनि। सोशो इकोनॉमिक जेका आहे करेक्शन बजट जे ज़रिए थींदी अथव। त सोशो इकोनॉमिक करेक्शन्स जो मतिलबु इहो हूंदो आहे त माण्हुनि खे घटि में घटि हिकिड़ी जेका इनकम आहे, उन इनकम मां हू पंहिंजूं जेके एसेंशियल ज़रूरियात आहिनि, जेके डॉक्टर अशफाक कॾहिं कॾहिं चवंदो आहे त माण्हूअ खे 1800 कैलोरीज़ जी ज़रूरत आहे, उन 1800 कैलोरीज़ लाइ उनखे खाद खुराक
घटि में घटि बेयर मिनिमम जेका आहे उन जी हुसूलियाबीअ में इन महांगाई जे ठीकु करे उन्हनि खे प्रॉब्लम थो अचे। हाणे महांगाई जेका आहे चवनि था घटि थी आहे, यार महांगाई एक्चुअली 11 महीननि जूं जेके पर अहमद चिराए साहब चवनि पिया त महांगाई घटि थी आहे, तव्हां उनखे अरे यार छॾियो, का घटि कोन थी आहे। 11 महीननि जो एवरेज तव्हांजो 24.5% अथव। तव्हां जॾहिं कंपेयर कंदा आहियो त 11.7 आहे त तव्हां ईयर टू ईयर ॾिसंदा आहियो। बिल्कुलु इहे हिकिड़ो इहो इकोनॉमिस्ट जो कमु आहे, असां हिनखे तमामु चङी तरह सम्झूं था त इहे कीअं जेको आहे सो वेही अंग अखर प्लेस था कया वञनि। मां जेकॾहिं चवंदुसि त पोएं साल 38% ई ऐं हिन साल 10% जेको आहे सो घटि ई आहे, हिन साल 20% घटि ई आहे। तव्हां जेको आहे सो हिकिड़ो आम इस्तलाही तौर ते माण्हू सम्झंदो 20% जेको आहे महांगाई घटि थी आहे। महांगाई घटि कोन थी अथव, बिल्कुलु एवरेज 24.5% महांगाई आहे। बिल्कुलु महांगाई घटि कोन थी आहे। जवाहर साहब, मां वाइंड अप जी तरफ़ बि वञा पियो। मूंखे इहो ॿुधायो त हाणे जेको अॼु हिन गोड़ गमसान में जेका वफ़ाक़ी वज़ीर बजट पेश कई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि नाराज़ हुई ऐं उहे हिन में एहतजाजनि शामिल न थिया बजट जे हिन इजलास में। पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झो पिया त हाणे अॻिते हली न त बहस थींदो, को हासिले मक़सदु कंहिंखे चयूं आसान सिंधीअ में को खड़तेल निकिरंदो, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे राज़ी करण में कामयाबु थींदा वफ़ाक़ी हुकूमत ऐं नून लीग? ॾिसो, सभ खां पहिरियों त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में 18th अमेंडमेंट ते जेको आहे सो जेको आहे बजट खे 18th अमेंडमेंट जे हवाले सां असांखे ॾिसण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु हिन बजट में जेको आहे सो असांखे बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो प्री इलेक्शन पोस्ट इलेक्शन घटि में घटि 14 दफ़ा मूं वटि जेको रिकॉर्डिंग आहे उन रिकॉर्डिंग में हुन चयो त भई 313 अरब रुपया फेडरल गवर्नमेंट ख़र्च पई थी करे, इहे डिपार्टमेंट डिवॉल्व कयो। जी हा, 18 वफ़ाक़ी वज़ारतूं जेके उहे ख़तमु कयो। हा, इहे प्रोविंसिस खे ॾियो। इहो बी आई 450 अरब रुपयनि जो फंड आहे। इहो बी आई में ट्रस्ट ठाहियूं। मां हिकिड़ो ट्रस्टी आहियां, नाले जो ट्रस्टी आहियां, छाकाणि त फेडरल गवर्नमेंट इजाज़त कोन थी ॾे। 18th अमेंडमेंट में इहे सभु शयूं डिवॉल्व थी चुकियूं हुयूं। वरी असां वापसि अचूं ऑयल एंड गैस इंडस्ट्री में 158 आर्टिकल खां पोइ 172(3) आयो त असांजी जॉइंट मालिकियत आहे फेडरल गवर्नमेंट सां। पर मूंखे इहो ॿुधायो त असांजी रिप्रेज़ेंटेशन छा आहे? कुझु बि न। सर, मूंखे वाइंड अप लाइ चयो थो वञे, मां वाइंड अप लाइ वञा पियो। हुन खां गॾोगॾु डॉक्टर साहब खां मुख़्तसिर डॉक्टर साहब सम्झो पिया त जेका जवाहर साहब ॻाल्हि कनि पिया वॾी अहम आहे, छाकाणि त उन खां 18 वज़ारतूं ख़तमु करण जी वाक़ई जेका ॻाल्हि कई बिलावल साहब, उहा वॾी अहमियत। एॾो वॾो ख़र्चु अगरि थिए पियो त हिनखे ख़तमु करे सूबनि जे हवाले कयो वञे, छाकाणि त सूबनि जो हक़ बि आहे। बिल्कुलु मोगरे साहब, बिलावल साहब सिर्फ़ु इहे 18 वज़ारतूं न, पर हिकिड़ो उन्हनि पूरो रोड मैप ॾिनो त पाकिस्तान खे कीअं माना बहिरान खां कढी सघिजे थो, ग़रीबनि खे कीअं जेको आहे उन्हनि जी ज़िंदगी खे बहितर करे सघिजे थो। ॿियो कुझु न, जेको बिलावल भुट्टो साहब जेको प्रोग्राम ॾिनो उन ते अमल कयो वञे त पाकिस्तान वॾो फ़ाइदो थींदो। वॾी महिरबानी डॉक्टर सराफ सर्की साहब, तव्हां आयो। ऐं मोहम्मद अकमल साहब आपका बहुत शुक्रिया, अहमद चुना साहब आपका बहुत शुक्रिया, ऐं जब्बार साहब अवां जी वॾी महिरबानी। तया त फ़ैसिले जी घड़ी ऐं घटि में घटि अॼु बजट जी स्पेशल ट्रांसमिशन में वेही करे पाण पंहिंजे पैनल जे साम्हूं जेके अहम सवालात रखियासीं त कीअं महांगाई ते ज़ाब्तो आणे सघिजे थो, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ॿियूं धुरियूं जेके हिन वक़्तु विफ़ाक़ में किथे न किथे असेंबली में मौजूदु आहिनि, इहे आम माण्हुनि जी तर्जुमानी कंदियूं। ऐं ईंदड़ ॾींहंनि में जेको बजट ते बहस थींदो, मुख़्तलिफ़ पॉइंटियूं जेके हिन वक़्तु विफ़ाक़ जे तरफ़ां पेश कयूं आहिनि, किथे न किथे उन ते ज़ाब्तो आणण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी UFA ऐं ॿियूं कोशिशि करे इनखे घटि में घटि में बि अॻिते हली कुझु न कुझु हिन ते अहिड़ो फ़ैसिलो कराइनि जेके आम माण्हू खे रिलीफ मिली सघे। आफ्ताब मुग़िर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।